अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां खे पनो आकिल का ख़बर ॾींदा हलूं। मिर्ज़ा ख़ान लॉ कॉलेज पनो आकिल में कोविड-19 जे करे मुलतवी थियल BA LLB पार्ट 3 जो इम्तिहान 15/10/2020 खां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे जारी कयल शेड्यूल ऐं सिंध गवर्नमेंट जे ॿुधायल SOPs तहत बाक़ायदगी सां शुरू थी चुको आहे। मिर्ज़ा ख़ान लॉ कॉलेज जे प्रिंसिपल मोहम्मद उमर जतोई ॿुधायो त मुलतवी थियल इम्तिहान जी शुरूआत थियण सां शागिर्दनि में ख़ुशीअ जी लहर आहे ऐं इंतज़ामिया पारां कोविड-19 खां बचाव लाइ भरपूर इंतजाम कयो वियो आहे। हर हिकु शागिर्द, उस्ताद ऐं अमले लाइ फेस मास्क, सैनिटाइज़र्स जो इस्तेमालु लाज़िम कयो वियो आहे ऐं शागिर्द पिण सोशल डिस्टेंस सां विहारिया विया आहिनि। वधीक ॻाल्हाईंदे कॉलेज एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद आदिल उमर ॿुधायो त कोविड-19 जे SOPs ते मुकमिल अमल कयो वियो आहे ऐं इम्तिहान में शागिर्दनि जी हाज़िरी बि 100% रही आहे। ही इम्तिहान शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जो कोविड-19 जे लॉकडाउन खां बाद ही पहिरियों इम्तिहान थी रहियो आहे।